दोस्तों मूंखां सुबुह खां वठी दोस्त इहो पुछी रहिया आहिनि त हीअ मेल असां वटि आई आहे, इन जो रिप्लाए में छा कजे, मतिलबु छा यूट्यूब चवणु चाहे थो, असांखे छा करणु घुरिजे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां एडसेंस में टैक्स इंफॉर्मेशन फिलअप करे चुका आहियो त हीअ आहे असल में हुनजो पेपरलेस टैक्स डॉक्यूमेंट वसूल करण जो तरीक़ो गूगल ॿुधायो आहे। ठीकु आहे, मतिलबु त जेका US में असां टैक्स जमा कराईंदा आहियूं या असांजी जेका कमाई मां टैक्स उते जमा थिए थी उनजो को एज़ अ प्रूफ असांखे मिलंदो, ऐं या तो असांखे पेपर जी सूरत में मिले या पेपरलेस यानी डिजिटली मिले। तो डिजिटली वठण जो तौरु तरीक़ो हुननि हेठि सम्झायो आहे। ठीकु आहे, ऐं उन में इहो सॼो तरीक़ो ॾेखारियो वियो आहे, ॿुधायो वियो आहे त किथे किथे क्लिक करिणो आहे, किथे किथे क्लिक करिणो आहे, किथे किथे क्लिक करिणो आहे। गुड, हाणे असांखे एज़ अ टेस्ट ईअं करिणो आहे। उन जे लाइ असां वेंदासीं मैन्युअली, इहो कंदासीं तव्हांखे ॾेखारण जे लाइ। असां वेंदासीं एडसेंस में। हिते तव्हां एडसेंस कंप्यूटर में वधीक इज़ीली थी वञे हा, पर मोबाइल में मूं करणु इन करे पसंदि कयो जो काफ़ी दोस्त सम्झी वेंदा। तव्हां वटि हीअं अचे थो ऑप्शन सही आहे, या वरी तव्हां वटि थी सघे थो हीअं अचे, थोरा ऑप्शन अचे हीअं। ठीकु आहे, बहरहाल हिते अचूं था हीअं, ऐं उन खां पोइ तव्हांखे हिते अचिणो आहे पेमेंट्स में। पेमेंट्स में अचण खां पोइ तव्हांखे पर्सनल इंफो ते क्लिक करिणो आहे। हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो मैनेज सेटिंग, इन ते क्लिक कयो। ठीकु आहे, इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते मिलंदो यूनाइटेड स्टेट टैक्स इंफो। इन में जेको पेन जो आइकन आहे न, इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ हेठि जेको तव्हांखे मिले पियो मैनेज टैक्स इंफो, इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ हेठि तव्हांखे मिलंदो मैनेज डिलीवरी प्रेफरेंस, इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ इहो सॼो तव्हांजे साम्हूं अची वेंदो त US टैक्स डॉक्यूमेंट्स डिलीवरी जो सॼो प्रोसीजर तव्हांखे कीअं वसूल करणी आहे। सही आहे, पेपरलेस डिलीवरी एग्रीमेंट आहे हिकिड़ी, जंहिंमें तव्हांखे इहो सभु कुझु पढ़ण जे लाइ मिले थो। तव्हां टाइम हुजे त पढ़ी वठिजो। ख़ैर, हाणे हिते ॿ तरीक़ा आहिनि घुराइण जा। पहिरियों तरीक़ो आहे त आई एक्सेप्ट द प्रेफरेंस डिलीवरी एग्रीमेंट थ्रू डिजिटली, मतिलबु त तव्हां हिकिड़े फाइल में घुराइणु चाहियो था, जेको फाइल तव्हांजे कंप्यूटर में पियो हूंदो, मोबाइल में पियो हूंदो, ऐं उन फाइल में तव्हां घुराइणु चाहियो था। या वरी हेठि लिखियो पियो आहे गेट डॉक्यूमेंट्स बाय मेल। मेल मां मुराद आहे मोकिलणु, मेल मां मुराद इहा न आहे त ईमेल। ईमेल मतिलबु इज़ी मेल आहे, ही मेल मतिलबु घुराइण वारो मेल, मोकिलण वारो। ठीकु आहे, तव्हां डॉक्यूमेंट्स घुरायो था या मतिलबु पेपर तव्हां घुराइणु चाहियो था, त तव्हां हिते गेट ते क्लिक कयो। पर आउं पेपर नथो घुराइणु चाहियां, आउं पेपरलेस घुराइणु चाहियां थो। आउं चाह थो उहो PDF या को कंहिं ॿिए फॉर्मेट में अचे ऐं मूं डिलीवर थिए। त हिते आउं अपडेट ते क्लिक कंदुसि, अपडेट डिलीवरी ते। हाणे सबमिट फॉर्म नाउ, हिन ते करे स्टार्ट न्यू फॉर्म ते ओके, बसि एतिरो ई करिणो आहे, ॿियो कुझु बि न आहे करिणो। हाणे मूंखे उहो जेको टैक्स वारो मतिलबु त मथे मां सूर हो ख़तमु थी वियो। उमेद आहे तव्हांखे बि ख़तमु थी वियो हूंदो। तव्हां ईअं एज़ अ टेस्ट फॉलो कयो, बसि ॿियो कुझु बि न आहे करिणो। वॾी महिरबानी वीडियो ॾिसण लाइ, चैनल सब्सक्राइब कजो।